हेड़े मोला किस्मत नौकरी असांखे कोन थी मिले। बाक़ी असांजा जेके सभई दोस्त हुया सभिनी खे नौकरी मिली वई। मालिक साईं असांखे बि नौकरी ॾे। लॻी वञूं के रोज़गार सां नौकरी वठाए ॾे मुंहिंजा मालिक। तूं ई रब्बा मां मुंहिंजा रब मिठड़ा नौकरी वठाए ॾे। अरे यार ये असां शोरो ना है आमू। हाँ इनके नौकरी ही नथी मिले। जाई ॿुधा जाते काते अप्लाई कई थी रुली पिनी बीठो कुछ मिले थी नौकरी ही नथी मिले का भी। अच्छा तो तंग था कयो। हां अननोन कंपनी जो नालो छा ॿुधाई? एलएसएसटी। एलएसएसटी अननोन नंबर आ। हलो ॾिसूं था हणो काका। लगस तादाद दोबारा बढ़ रही स्टेशन शामिल। मालिक बस तू ही नौकरी वठाई है। कौन ये क्या ये तो यार नंबर पराव तो लगे न चाहिए हुआ रॉन्ग नंबर तो लगे कैब भी नहीं चल। हेलो अस्सलाम वालेकुम। अटे दो बारी करे तो अल्लाह छा था मसलो। अस्सलाम वालेकुम अदा भाग केर बा गलायो। तो हाणे तो ता गलाए केड़े महीने मां ता गलायो ता मां ताके नाय सुञाणे दोस्त। जी जी नौकरी जी जरूरत है। लगे तो मालिक बुद्धि मालिक साईं इन कर हाँ नौकरी जी जरूरत है तो हुई अप्लाई कई है 2-3 जगह ता वो ऑर्डर ना आयो ता दियो तो ता जी वडी वडी मेहरबानी। घणा लखा वठंदो? हां ॿुधायो तोखे चयो थे न। हाँ पोइ इहो मां ॾियां थो पंहिंजे सीओ खे उन सां ॻाल्हाए तूं। हेलो अस्सलाम वालेकुम जी। जीअं त हीअ कंपनी असां ग़रीब माण्हुनि खे नौकरियूं मुहैया कंदा आहियूं उन्हनि सां तावन कंदा आहियूं जेके बेरोज़गार आहिनि वीचारा। जी जी हाणे नौकरी बि तव्हांखे बिल्कुलु बहितरीनु ॾींदासीं असां। तव्हांजो लिख पढ़ जो कमु आहे सॼो दिलजाए कयो। BA पास हुजे या MA पास हुजे या इंटर पास हुजे असांखे को फ़र्क़ु न आहे। असां बसि ग़रीबनि जी मदद कंदा आहियूं। हीअ आहे LHST कंपनी ठीकु आहे। त मां तोखे नौकरी ॾियां थो दिलजाए कर। हाणे तुंहिंजो नौकरी जो कमु बि सफ़ा सिंपल ईज़ी आहे। तोखे करिणो इहो आहे डायरी ऐं पेन खणणी अथई पाण सां। कस्टमर जेके भी अचनि हिकु हिकु खां ऑर्डर वठी तोखे अचिणो आहे किचन में ठीकु आहे। अड़े 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 यो वरी कीअं इहा त वेटर जी नौकरी आहे। मां हिनखे हा कीअं कयमि तकड़ में। न न यार ये नौकरी मां न कंदुमि। न खपे इहा। रुगो थां साफ़ कराईंदा सनी खोरी कराईंदा सनी खोरी वारा कम असांखे न आहिनि पसंदि। न कंदुमि मां। न कंदुमि मतिलबु छा मतिलबु। अरे तुंहिंजे लाइ परफेक्ट नौकरी आहे हीअ तूं सम्झ। तुंहिंजे लाइ भली नौकरी आहे। चङो चङो ॿी नौकरी ॿुध ॿी नौकरी ॿुध। नौकरी ॿुध तूं ॻाल्हाइण खे छॾ। हूअं ॻाल्हाइण एॾो अथई शायदि इन करे ई तोखे नौकरी न आहे मिली। हाणे ॿुध ॿी नौकरी इहा आहे त तोखे करिणो छा आहे हेॾां खां होॾे वञिणो आहे ठीकु आहे। तमामु आसान कमु आहे हेॾां खां होॾे। बसि तोखे ॿुहारी खणणी आहे पाण सां गॾु ऐं सॼे होटल जी सफ़ाई करणी आहे ठीकु आहे। न आहे करिणो त यार तोखे नौकरी अहिड़ी असां ग़रीबनि माण्हुनि जी मदद था कयूं तोखे नौकरी था ॾियूं तोखे कमु न आहे करिणो। वरी मां सुस्ताइप ॾेखारी न पंहिंजी। वॾो ढीक आहे यार। नौकरी यार मूंखे करणु खपे। बेरोज़गार वेठा हूं मालिक भी बुद्धि आ। मालिक हाणे ड्यूटी ॾिनी आहे
भली ॻाल्हि हूंदी हुन खां मां रोई रोई वठी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हा हा बसि कंदासीं, इरादो ईअं ई आहे त कंदासीं। इहो नालो छा ॿुधाए? LST न, छा आहे इहो? हा ठीकु आहे, बसि अॼु ई अचां थो कराची, पैसा मोकिले छॾे, बस जो किरायो खाइण पीअण जो, पोइ मां अचां थो, बसि वेगन ते अचां थो। हा तोखे कंपनी जो नालो ॿुधायूं था, मां असिस्टेंट खे कॉल ॾियां थो। ॿुधायो कंपनी जो नालो? LST माना लख लानत दी पूछ में।